सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 7 सबक पहिरियों ॻार ऐं उन जा जुज़ा सॉल्यूशन एंड इट्स कंपोनेंट्स। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। असां 5 बाब में मुरकबनि ऐं मिलावटुनि जे बारे में पढ़ियो ऐं असां ॾिठो त मिलावटूं छा हूंदियूं आहिनि। हिन बाब में असां कुझु ख़ासि क़िस्म जूं मिलावटूं जेके अहम हूंदियूं आहिनि उन्हनि जे बारे में वधीक मालूमात हासिल कंदासीं। बारो अचो त असां कुझु मिलावटूं ॾिसूं, जीअं पाणीअ में पथर जी मिलावट, पाणीअ में तेल जी मिलावट, हीउ बि मिक्सचर आहे, हीउ बि मिक्सचर आहे, ऐं हीउ त कुझु अजीब क़िस्म जो मिक्सचर आहे। हिन में 3 मुख़्तलिफ़ क़िस्म जा पाणिया ठहिया, लीगो जो पीस पियो आहे, कार्ड पियो आहे, ऐं ॿी अलाए कहिड़ी शइ पई आहे, ऐं हीउ शायदि पाणीअ में बिलोर पिया आहिनि इहे सभई मिलावटूं। अलाए हीउ कुझु मिलावटूं ॾिसो, हिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा रंगीन जेके आहिनि उहे असांखे लिक्विड्स नज़र ईंदा, यानी पाणियाठियूं नज़र ईंदियूं। इहा मिलावट हिन में कुझु ॿियूं शयूं मिलियल आहिनि। हिननि में असांखे साफ़ ख़बर थी पए त हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, पर हिननि में उहे शयूं वाज़े न आहिनि त हिन में छा छा मिलियल आहे। सिर्फ़ु रंग ख़बर आहिनि, ऐं हीअ जेके आहिनि उहे ट्रांसपेरेंट बि आहिनि, यानी हिन मां रोशनी जेका आहिनि गुज़रे थी। जीअं शरबत आहे, इहो ट्रांसपेरेंट आहे, इहो साफ़ शफ़ाफ़ बि आहे, यानी हिकु करो आहे साफ़ आहे, इन मां रोशनी निकिरे थी। हिननि मां जेको आहे रोशनी कुझु ॼाण तां निकिरे थी, कुझु मां कोन थी निकिरे, हिकु करा कोन्हनि। भला ही ॿियो जेको असां चांहि पीअंदा आहियूं, इहो त आहे त हिकु करो, पर हिन मां रोशनी कोन थी निकिरे। सो असां ॾिठो त मिलावटूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं थी सघनि थियूं। असां ॾिठो त मिलावटुनि जा क़िस्म ईअं थींदा आहिनि, जो मिलावट जो बेस हूंदो आहे, अहसास उन ते डिपेंड कंदो आहे त उहो कहिड़ो आहे। हिन महिल असां जेको आहे हिन सबक में असां उहे मिलावटूं ॾिसंदासीं जंहिंजो असास यानी बेस पाणियाठ आहे। उन पाणियाठ में हरियूं शयूं बि जेको आहे उहे ॻरी सघनि थियूं, उन में शामिल थी सघनि थियूं, उनजो हिसो थी सघनि थियूं, पाणियाठ बि थी सघे थी ऐं गैसूं बि थी सघनि थियूं। जेकॾहिं उन पाणियाठ में उन जा जुज़ा ॻरियल आहिनि त उहे ॻार या महलूल ठाहींदा, यानी सोल्यूशन ठाहींदा, पर जेकॾहिं अणॻरियल आहिनि त उहा आम मिलावट रहंदी। हीअ असां पोएं सबक में पढ़ी आया आहियूं। ॻार या महलूल यानी सोल्यूशन is a mixture in which two components, solute and solvent, of the solution are spread evenly throughout the solution, making a clear solution. A solution may be colored or colorless, but is always transparent. यानी हिन में कहिड़ियूं शयूं ख़ासि आहिनि, क्लियर हुअणु खपे ऐं ट्रांसपेरेंट हुअणु खपे ऐं इवनली स्प्रेड हुअणु खपे। इहे 3 ख़ासि शयूं आहिनि, यानी असां सिंधीअ में हिनखे चवंदासीं त ॻार 2 या वधीक जुज़नि जी अहिड़ी मिलावट आहे जंहिं जा जुज़ा समूरी ॻार में हिकु करा यानी यकसां तौर ते पखिड़ियल आहिनि, जेका साफ़ ऐं शफ़ाफ़ नज़र ईंदी आहे। ॻार रंगीन हुजे या बेरंग, पर उहो शफ़ाफ़ नज़र ईंदो आहे। यानी ख़ासि ॻाल्हियूं कहिड़ियूं हुन में असां ॾिठियूं, हिकु करो हुजे, साफ़ हुजे ऐं शफ़ाफ़ हुजे, यानी असां जेका चई सघूं था त ॻार उहा मिलावट आहे जेका हिकु करी हुजे, जेका साफ़ हुजे ऐं जेका शफ़ाफ़ हुजे। इहे 3 कंडीशन्स आहिनि जंहिंसां ॻार ठहंदो आहे मिलावट मां। ॻार जा जुज़ा या कंपोनेंट्स छा हूंदा आहिनि? हिकिड़ो त ॻरंदड़ हूंदो आहे, जेका शइ ॻरंदी आहे, ऐं ॿियो ॻारींदड़, ऐं इहे ॿई मिली ऐं ॻार ठाहींदा आहिनि। ॻरंदड़ ज़रूरी न त हिकिड़ो हुजे, 2, 3, 4 थी सघंदा, पर जेका बि शइ ॻरे उनखे ॻरंदड़ यानी सॉल्यूट चइबो आहे। जंहिं शइ में ॻरे उनखे सॉल्वेंट चइबो आहे, ऐं इन्हनि ॿिन्ही खे मिली जेको मिलावट ठहंदी आहे उनखे सॉल्यूशन चइबो आहे। जेकॾहिं असां तफ़सील सां ॾिसूं त ॻरंदड़ उहो हिसो आहे जेको ॻरी वेंदो आहे, उहो घणो करे घटि मक़दार में हूंदो आहे ऐं अक्सर पंहिंजी मादी हालत बरक़रार न रखंदो आहे। जीअं हीउ नहरो आहे मादी तौर ते, पर जॾहिं सोल्यूशन में हलियो वियो त उहो नहरो कोन रहियो। अहिड़ी तरह गैस जेका आहे उहा बि जॾहिं सोल्यूशन में वेंदी त उहा गैस कोन रहंदी। हा, पाणियाठ जेकॾहिं आहे ॻरंदड़ बि, त उहो त पाणियाठ ई रहंदो। ॻारींदड़ उहो हिसो आहे जेको ॿिए जुज़े खे ॻारे पाण में मिलाए छॾींदो आहे। उहो घणो करे वधीक मक़दार में हूंदो आहे ऐं ॻार जो अहसास हूंदो आहे, ऐं उहो पंहिंजी असली हालत बरक़रार रखंदो आहे। अचो त वधीक सम्झण लाइ कुझु मिसाल वठूं। जीअं असां शरबत सभु पीअंदा आहियूं,
सो जेको जॾहिं शरबत ठाहींदा आहियूं त जेको घाटो शरबत हूंदो आहे उहो ॻरंदड़ हूंदो आहे, जेको पाणी जंहिंमें असां शरबत विझंदा आहियूं उहो सॉल्वेंट हूंदो आहे, ऐं जेको शरबत हिन मां ठही तयारु थींदो आहे उहो ॻार यानी सोल्यूशन हूंदो आहे। अहिड़ी तरह जॾहिं असां चांहि ठाहींदा आहियूं, साई चांहि ठाहींदासीं त खंडु ऐं पतीअ जो तत्व जेको हिन चांहि में हूंदो उहो सॉल्यूट हूंदो, जेको गरम पाणी जंहिंमें असां ॿई शयूं विझंदा आहियूं उहो सॉल्वेंट हूंदो, ऐं साई चांहि जेका ठही तयारु थींदी उहा सोल्यूशन हूंदी यानी ॻार हूंदी। असांखे ख़बर आहे त सॉल्यूशन्स न ख़राब थी सघनि था, सो शीशे जूं चूड़ियूं जेके ट्रांसपेरेंट आहिनि या शीशे जूं सजावट जूं मुख़्तलिफ़ शयूं जेके घर जी सजावट में इस्तेमालु थींदियूं आहिनि, उहे जॾहिं ॾिसो त उहे बि सॉल्यूशन्स आहिनि, उन में रंग सॉल्यूट आहे, शीशो सॉल्वेंट आहे, ऐं रंगीन शीशो जेको ठही वियो उहो सॉल्यूशन आहे। हाणे असांखे ख़बर पइजी वई आहे त सॉल्यूशन यानी ॻार छा हूंदो आहे, हुनजा कहिड़ा जुज़ा हूंदा आहिनि। सो अचो त ॾिसूं त हीअ शयूं ॻार आहिनि या न। सभिनी खां पहिरीं असां ॾिसंदासीं पेट्रोल खे। पेट्रोल हिकु करो आहे, बिल्कुलु हिकु करो आहे, साफ़ आहे, शफ़ाफ़ आहे, हुनजे करे इहो ॻार आहे, इहो मुख़्तलिफ़ लिक्विड्स जो यानी पाणियाठी शयुनि जो ॻार आहे। ॿियो शइ आहे अचार जेको हिन में ठहियलु आहे, जो त हिन अचार खे ॾिसूं, अचार हिकु करो आहे, न हिन में किथे पाणी आहे, किथे गजर आहे, किथे गोभी आहे, किथे कुझु आहे, हुनजे करे हिकु करो आहे। हिकु करो आहे, हुनजे करे हीअ मिलावट ॻार कोन्हे, हुनजे करे हीअ आहे हेटेरोजीनस, हिनखे असां हेटेरोजीनस चवंदा आहियूं। हिकु करे खे होमोजीनस चवंदा आहियूं, ऐं जेको हिकु करो न हूंदो आहे हुनखे हेटेरोजीनस चवंदा आहियूं, ऐं हुनजे करे हीअ ॻार कोन्हे। शरबत हिकु करो आहे, साफ़ आहे, शफ़ाफ़ आहे, ऐं हुनजे करे इहो ॻार आहे। चांहि हिकु करी आहे, साफ़ आहे, पर शफ़ाफ़ कोन्हे, हुनजे करे इहा ॻार कोन्हे। हाणे असांखे ख़बर पइजी वई त कहिड़ी शइ ॻार हूंदी आहे ऐं कहिड़ी शइ ॻार न हूंदी आहे, ऐं असां पंहिंजे इर्द गिर्द जेके शयूं आहिनि उन्हनि खे असां क्लासिफाए करे सघूं था त हीअ ॻार आहिनि या ॻार न आहिनि। इन ते असां सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।